केमिस्ट्री क्लास 9 बाब 6 सॉल्यूशंस सबक 5 हिस्सो पहिरियों परसेंटेज आवां केमिस्ट्री जो उस्ताद नजीला चन्ना आवां खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार असांजे जो लेक्चर जा मौजू आहिनि कंसंट्रेशन यूनिट परसेंटेज मास बाय मास परसेंटेज मास बाय वॉल्यूम परसेंटेज Concentration unit is a way to express amount of solute present in a given amount of solvent or solution. Concentration unit कंहिं बि गार या ॻारींदड़ जे अंदरि सॉल्यूट जो मिक़दार ॿुधाइण जो हिकिड़ो तरीक़ो आहे. मिसाल जे तौर ते तव्हां जेकॾहिं हिकिड़े खंड जे ॻार जी ॻाल्हि कयो था त उन में ॻार में खंड जो मिक़दार केतिरो आहे, अहिड़नि तरीक़नि खे असां कंसंट्रेशन यूनिट्स ॾियूं था. कॉमन यूनिट्स जेके आहिनि उन्हनि में परसेंटेज अची थो वञे. मिसाल जे तौर ते हिकिड़ो शुगर जो सॉल्यूशन आहे, असां चऊं था त इहा 10% शुगर सॉल्यूशन आहे, या असां चऊं था 20% शुगर सॉल्यूशन आहे, त यानी असां उन ॿिन्ही सॉल्यूशन्स जे अंदरि खंड जो मिक़दार ॿुधायूं था. ॿियो तरीक़ो हूंदो आहे मोलरिटी ऐं टियों हूंदो आहे मोललिटी. ईअं मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि जिन जे ज़रिए असां कंसंट्रेशन यूनिट ॿुधाईंदा आहियूं. असांजे किताब में कुझु यूनिट्स मिलियल आहिनि, उहे तव्हांखे यादि करणा पवंदा. मिसाल जे तौर ते 1 लीटर बराबरि आहे 1 dm³ जे. लीटर तव्हांखे ख़बर आहे त लिक्विड शयुनि खे असीं जॾहिं मापींदा आहियूं, तोरींदा आहियूं, त उन्हनि जे लाइ इस्तेमालु थींदो आहे. त 1 लीटर चओ या 1 dm³ तॾहिं बि ॻाल्हि साॻी आहे, ॿई हिक ॿिए जे बराबरि आहिनि. 1 ml चओ या 1 cm³ ॿई बराबरि आहिनि. 1 लीटर 1000 ml जे बराबरि थींदो आहे, त 1 dm³ वरी 1000 cm³ जे बराबरि थींदो आहे. परसेंटेज यानी फीसद, इट इज़ अ यूनिट ऑफ कंसंट्रेशन. परसेंटेज कंसंट्रेशन जो हिकिड़ो एको आहे. इट रेफर्स टू द परसेंटेज ऑफ सॉल्यूट प्रेजेंट इन अ सॉल्वेंट और सॉल्यूशन. परसेंटेज असांखे ॿुधाईंदी आहे त कंहिं बि सॉल्वेंट या सॉल्यूशन में ॻरंदड़ जो केतिरो मिक़दार मौजूदु आहे. इट कैन बी एक्सप्रेस्ड इन डिफरेंट यूनिट्स. इन खे असां मुख़्तलिफ़ यूनिटनि में ज़ाहिर कंदा आहियूं. मिसाल जे तौर ते कंपोजिशन परसेंटेज या मोलरिटी. Percentage composition, it is the number of parts of solute in 100 parts of solution. Percentage composition जो मतलब आहे सॉल्यूशन जे 100 हिस्सनि में सॉल्यूट जा घणा हिस्सा आहिनि. मिसाल जे तौर ते असां चऊं था त हिकिड़ो खंड जो ॻार आहे 10%. उन जो मतिलबु आहे त टोटल जेको थांव में ॻार पियल आहे उन जा 100 हिस्सा आहिनि ऐं उन में 10 हिस्सा जेके आहिनि उहे खंड जा आहिनि. मिसाल जे तौर ते असां चऊं था त 5% साल्ट सॉल्यूशन, 5% लूण जो ॻार, त यानी असां चऊं था त उन थांव में लूण ऐं पाणी जेको पाण में मिलियल आहिनि, ॻार ठहियल आहे, त 90 हिस्सा जेको आहे उहो पाणी आहे ऐं 95 हिस्सा जेको आहे सो पाणी आहे ऐं 5 हिस्सा जेको आहे उहो लूणु आहे. या वरी असां ईअं बि चई सघूं था त फ्रैक्शन ऑफ सॉल्यूट मल्टीप्लाइड बाय 100. अणपूर में सॉल्यूट जो तव्हांखे जवाबु मिलियल हुजे ऐं उनखे तव्हां ज़र्ब कयो 100 सां, त असां चवंदासीं इहो परसेंटेज कंपोजिशन आहे. मिसाल जे तौर ते नंबर ऑफ सॉल्यूट, हाणे सॉल्यूट असां या खणंदासीं ग्रामनि में, जीअं लूणु तोरींदासीं, या खणंदासीं पाणीअ जी सूरत में, या कंहिं अल्कोहल जी सूरत में त cm³ खणंदासीं. त हाणे उहो केतिरो नंबर आहे, 5 ग्राम आहे या 6 cm³ आहे, उहो सॉल्यूट रखंदासीं मथां. उनखे वंड कंदासीं 100 सां. सॉल्यूशन जो या त ग्रामनि में खणंदासीं, जीअं पाणी खे ग्रामनि में खणबो आहे, या क्यूबिक सेंटीमीटर खे खणंदासीं. ॿियो को लिक्विड थी वियो उहो, उन में असां का बि शइ ॻारियूं था त उहो असां हेठां रखंदासीं 100 ग्राम या 100 cm³. हाणे 100 हिस्सा आहिनि सॉल्यूशन जा, मथां रखंदासीं असां वरी सॉल्यूट जा केतिरा हिस्सा आहिनि उन में, पोइ उनखे कंदासीं ज़र्ब, त असांखे परसेंटेज मिली वेंदो. परसेंटेज जो पहिरियों तरीक़ो आहे मास बाय मास परसेंटेज. मास
अपॉन मास परसेंट। यादि रखी छॾियो त मथियों जेको कॉम्पोनेंट आहे उहो हूंदो आहे सॉल्यूट जो ऐं हेठियों जेको कॉम्पोनेंट आहे उहो हूंदो आहे सॉल्यूशन जो। परसेंटेज जेका आहे उहा सबक़ इज़हार करे थी। हाणे मास तव्हांखे इहो ख़बर हूंदो त ग्राम्स में ई हिनखे असां तोरींदा आहियूं, तंहिंजे करे हिते सॉल्यूट बि असां ग्रामनि में खणंदासीं ऐं हिते जेको सॉल्यूशन आहे उहो बि ग्रामनि में ई ॾिनल आहे। मास बाय मास परसेंटेज, मिसाल जे तौर ते असीं चवंदा इट इज़ द मास ऑफ सॉल्यूट इन ग्राम डिज़ॉल्व इन 100 ग्राम्स ऑफ सॉल्यूशन। मास बाय मास परसेंटेज जो मतिलबु आहे त 100 ग्राम सॉल्यूशन में केतिरा ग्राम सॉल्यूट ॻरियल आहे, उन असां सैकड़ो खे चऊं था मास बाय मास परसेंटेज। मिसाल जे तौर ते 5 सैकड़ो असां वटि मास बाय मास शुगर सॉल्यूशन आहे, त हिन जो मतिलबु छा थींदो? हिन जो मतिलबु थींदो त शुगर जा 5 ग्राम सॉल्यूशन जे 100 ग्रामनि में ॻरियल आहिनि, यानी 5 ग्राम शुगर जा असां छा कयोसीं, 95 ग्राम सॉल्वेंट में ॻारियोसीं ऐं पोइ असांखे सॉल्यूशन जेको मिलियो उहो मिलियो 100 ग्राम। सॉल्यूशन तव्हांखे यादि हूंदो त उहो ॿिनि शयुनि ते मुश्तमिल हूंदो आहे, हिकिड़ो हूंदो आहे सॉल्यूट, ॿियो हूंदो आहे सॉल्वेंट। हाणे सॉल्यूट आहे 5 ग्राम, ॿियो आहे सॉल्वेंट 95, 5 ऐं 95 घणे थो 100, त असां हिन जे करे लिखियो आहे त 100 ग्राम्स ऑफ सॉल्यूशन। हिन जे ठाहिण जो तरीक़ेकार इहो आहे त असां हिकिड़ो को बि हिकिड़ो सिलेंडर खणूं था, या तव्हां वटि जेकॾहिं का फ्लास्क आहे उहा खणो, उनखे तव्हां वेंग स्केल ते उनजो ज़ीरो कंदोसि मास, तव्हां पोइ छा कंदो जो हुन में 5% पहिरियां 5 ग्राम जेको आहे खंडु विझोसि ऐं पोइ हुन में तव्हां पाणी विझो। मिसाल जे तौर ते तव्हां पाणी विधोसि त हिन जो वज़न थी वियो 20 ग्राम, यानी तव्हां 15 ग्राम हिन में पाणी विधो। हाणे उन्हनि खे ॿिन्ही खे पाण में सही तरीक़े सां मिलायो ऐं पोइ बक़ाया पाणी हुन में एतिरो विझंदा वञो जो हिन जो वज़न वधंदो वधंदो 20 ग्राम खां 100 ग्राम थी वञे, त असांजो 5% मास बाय मास शुगर सॉल्यूशन तयारु आहे। फार्मूलो जेको हिन जो आहे उहो असांजो फार्मूलो थींदो नंबर ऑफ सॉल्यूट डिवाइडेड बाय 100 पार्ट्स ऑफ सॉल्यूशन मल्टीप्लाइड बाय 100। नंबर ऑफ उन में हाणे तव्हां ग्राम बि लिखी सघो था या क्यूबिक सेंटीमीटर बि लिखियो था, पर जेकॾहिं मास बाय मास परसेंट जो को बि मिसाल आहे, को बि उनजो जेकॾहिं प्रॉब्लम ॾिनल आहे त उन में तव्हां खणंदो ग्राम, छो त मास छा में असां तोरींदा आहियूं ग्राम्स में, ऐं हेठां बि जेकॾहिं मास बाय मास आहे त यानी हिते बि असां ग्राम खणंदासीं। पर जेकॾहिं हिते हुजे वॉल्यूम बाय वॉल्यूम परसेंट, त हिते असां cm क्यूब ऑफ सॉल्यूट खणूं आहे, छो त वॉल्यूम जेको आहे उहो क्यूबिक सेंटीमीटर में मापबो आहे या डेसी क्यूबिक मीटर में असां मापींदा आहियूं। ॿियो वरी जेकॾहिं वॉल्यूम सॉल्यूशन आहे त उहो बि क्यूबिक सेंटीमीटर में ई मापियूं आहे। हाणे हिन फार्मूले खे इस्तेमालु कंदे असां सिर्फ़ु ही जेकॾहिं ॾिनल हुजे हा असांखे त 5 ग्राम शुगर आहे उहा असां ॻारियूं था 95 ग्राम सॉल्वेंट में, त हिन जी परसेंटेज ॿुधायो, त असां हिन फार्मूले खे इस्तेमालु कंदे हुन जी परसेंटेज कढी वञूं हा। ॿियो फार्मूलो जेको असांजे किताब में ॾिनल आहे, मास बाय मास परसेंट सॉल्यूशन बराबरि मास ऑफ सॉल्यूट इन ग्राम्स, छो त मथे साॻियो ई मास बाय मास आहे, ऐं डिवाइडेड बाय मास ऑफ सॉल्यूट प्लस मास ऑफ सॉल्वेंट इन ग्राम्स मल्टीप्लाइड बाय 100। हाणे ॾिसो त मास ऑफ सॉल्यूट हिते बि असां खयों आहे, उन में जोड़ था कयूं मास ऑफ सॉल्वेंट। हाणे मास ऑफ सॉल्यूट घणो आहे 5 ग्राम, मास ऑफ सॉल्वेंट घणो आहे 100 ग्राम, 95 ग्राम, 95 ऐं 5 साॻियो ई थी वियो 100 ग्राम सॉल्यूशन। हिते असां इन जे करे 100 ग्राम सॉल्यूशन ऑलरेडी ॾेई छॾियो आहे। हिननि ॿिन्ही फार्मूलनि जी मदद सां या हिन जी मदद सां हिते हिननि ॿिन्ही खे मास ऑफ सॉल्यूट खे मास ऑफ सॉल्वेंट खे पाण में जोड़ कयो वियो आहे, त हेठों बसि लिखियो पियो आहे मास ऑफ सॉल्यूशन। इन्हनि टिनी जी मदद सां असां को बि प्रॉब्लम हल करे सघूं था। मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां हे ई खणूं 5 ग्राम शुगर जा आहिनि, 95 ग्राम सॉल्वेंट में ॻारियूं था, त परसेंटेज कढी ॾेखारियो। साॻियो ई असां फार्मूलो खयोंसीं नंबर ऑफ ग्राम या क्यूबिक सेंटीमीटर ऑफ सॉल्यूट डिवाइडेड बाय 100 ग्राम और क्यूबिक सेंटीमीटर ऑफ सॉल्यूशन मल्टीप्लाइड बाय 100। हाणे जीअं त मास बाय मास परसेंट आहे, इन जे करे असां नंबर ऑफ ग्राम्स ऑफ सॉल्यूट डिवाइडेड बाय 100 ग्राम्स ऑफ सॉल्यूशन खयोंसीं इनटू 100। हाणे असां वटि खंडु घणी हुई 5 ग्राम ऐं सॉल्यूशन घणो हुयो 100 ग्राम, त असां लिखंदासीं 5 ग्राम सॉल्यूट वंडिया 100 ग्राम सॉल्यूशन ज़रबिया 100। पंजनि खे असां जेकॾहिं 100 जो खोड़ो हणूं त उहो थी वेंदो 0.05, उनखे वरी ज़रब कंदासीं 100 सां त साॻियो ई अची वेंदो 5। तंहिंजे करे असांजो जेको जवाबु आहे उहो आहे 5% शुगर सॉल्यूशन, जेको असां मिसाल में पहिरियां ई पढ़ियो हुयोसीं। जेकॾहिं वरी ही असां फार्मूलो इस्तेमालु कयूं था, मिसाल जे तौर ते परसेंट सॉल्यूशन मास बाय मास, मास ऑफ सॉल्यूट घणो आहे 5 ग्राम, इहो रखंदासीं मथां,
मास ऑफ सॉल्यूट साॻियो ई वरी हिते 5 प्लस मास ऑफ सॉल्वेंट घणो हुयो 95 ग्राम, उहो हिते असां रखियोसीं। 95 प्लस 5 बराबरि 100 थी वियो, मथां थी वियो 5, साॻियो ई असां हिते अची करे पहुतासीं त 5 ग्राम हेठां 100 ग्राम सॉल्यूशन, हिननि खे जो जोड़ कयोसीं त साॻियो ई जवाबु मिली वियो। जवाबु असांखे मिलंदो 5% शुगर सॉल्यूशन। मास ऑफ सॉल्यूशन इहो बि हिन खे असां जेॾी महिल जो जोड़ खे छॾायो आहे त हीउ फार्मूलो मिलियो आहे, इन खे बि इस्तेमालु करे सघिजे थो। ॿियो तरीक़ेकार आहे मास बाय वॉल्यूम परसेंटेज। मास बाय वॉल्यूम, मास अपॉन वॉल्यूम परसेंटेज। मथियों कंपोनेंट सॉल्यूट खे ज़ाहिर कंदो आहे, तंहिंजे करे असां जॾहिं लिखूं था मास त यानी असां ग्रामनि में सॉल्यूट खणंदासीं, ऐं हेठियों कंपोनेंट कंदो आहे ज़ाहिर सॉल्यूशन खे, त हिते लिखियलु आहे वॉल्यूम, त यानी उहो असां cm क्यूब में खणंदासीं। मास बाय वॉल्यूम परसेंटेज जो मतिलबु आहे इट इज़ द मास ऑफ सॉल्यूट इन ग्राम्स dissolved per 100 cubic centimeter of the solution। ॻार जे 100 cm क्यूब में सॉल्यूट जा केतिरा ग्राम ॻरियल आहिनि, इन खे जॾहिं असां परसेंटेज में मालूम कयूं था त उनखे चऊं था मास बाय वॉल्यूम परसेंटेज। मिसाल जे तौर ते 5% मास बाय वॉल्यूम शुगर सॉल्यूशन। असीं छा था चऊं हाणे, हुते असां चयोसीं मास बाय मास में 5% मास बाय मास शुगर सॉल्यूशन, हिते चऊं था 5% मास बाय वॉल्यूम शुगर सॉल्यूशन, यानी असां सॉल्यूट जेको आहे उहो ग्रामनि में खणंदासीं ऐं जेको सॉल्यूशन आहे उहो cm क्यूब में या ml में ठहंदो। 5 ग्राम खंड जा ॻरियल आहिनि 100 cm क्यूब सॉल्यूशन में या 100 ml सॉल्यूशन में। हाणे ही मास बाय वॉल्यूम सॉल्यूशन ठाहिण जे लाइ तव्हांखे वेइंग स्केल या ताराज़ी जी ज़रूरत कोन पवंदी, पर मेयरिंग जेको फ्लास्क थींदो आहे उन जी असांखे ज़रूरत पवंदी आहे। मिसाल जे तौर ते ॾिसो, ही 100 ml हिन ते निशान लॻल आहे त ही 100 ml जो फ्लास्क आहे, यानी हिन ते जेकी मेयरमेंट हूंदी उहा 100 ml ताईं हूंदी। असां छा कंदासीं, 5 ग्राम खंड जा हिन में विझंदासीं, पोइ हुन में असां 10 ml या 15 ml या cm क्यूब खणी चओ, ॿई बराबरि आहिनि, 10 ml या 15 ml पाणी विधोसीं, 20 ml विधोसीं, 30 ml, उनखे पाण में असां मिलाईंदासीं। खंड जीअं ॻरी वेंदी त पोइ हुन में बक़ाया पाणी एतिरो विझंदा वेंदासीं जो वञी करे सॉल्यूशन जो मिक़दारु 100 ml या cm क्यूब ते पहुचे, त असांजो 5% मास बाय वॉल्यूम जेको शुगर सॉल्यूशन आहे उहो तयारु आहे। फार्मूलो हिन जे लाइ बि साॻियो ई थींदो, सिर्फ़ु यूनिट्स में चेंजिंग ईंदी। फार्मूलो आहे नंबर ऑफ ग्राम आर क्यूबिक सेंटीमीटर ऑफ सॉल्यूट डिवाइडेड बाय 100 ग्राम आर क्यूबिक सेंटीमीटर ऑफ सॉल्यूशन मल्टीप्लाइड बाय 100। हाणे हिते आहे मास, त असां खणंदासीं ग्राम्स ऑफ सॉल्यूट, हेठों आहे वॉल्यूम, त यानी 100 cm क्यूब ऑफ सॉल्यूशन ज़रब कंदासीं असां 100 सां, त असांखे जवाबु मिली वेंदो। असांजो जेको लेक्चर हिन ॿिएं परसेंटेज जे तरीक़ेकार ते पुॼाणी थिए थो, वरी हाज़ुर थींदासीं परसेंटेज जे ॿियनि तरीक़नि सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।